सिंधु ते धाड़ो हमने पानी ते धाड़ो। अगली खबर है क्रमपुर में जो गांव से शेयर कम पिया। क्रमपुर में क्रमपुर नेशनल प्रेस क्लब तरफान دريائن जे आलमी ॾींहं जे मौके ते सहाफ़िन जावेद उस्मान बिजाराणी, बिजार खान जाफरी, सोनो खान निंदवाणी, जगजीवन राम, अर्जमन जाफरी, शरबत अली जाफरी, अली अहमद शेख, शबीर अहमद जाफरी, एजाज अहमद शेख, अब्दुल सत्तार जाफरी, अब्दुल लतीफ़ जाफरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में क्रमपुर नेशनल प्रेस क्लब चौक खां क्रमपुर टाउन चौक ताईं रैली कढी वई। रैली में शरीक सहाफ़िन ऐं शहरनि सिंधु ते धाड़ो नामंजूर, सिंध जे पाणी ते धाड़ो नामंजूर जा नारा पिणु लॻाया। इन मौक़े ते रैली जे अॻुवाणी कंदड़ अॻुवाणनि चयो त सिंधु ऐं सिंधु जो पाणी सिंध जो जियापो आहे। सिंधु दरिया ते पंजाब पारां 6 केनाल कढणु कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं।